दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु मुंहिंजो व्लॉग आहे त हिकिड़ो डिफरेंट टाइप अॼु व्लॉग आहे जेको असांजो क्लासमेट आहे रोस्टर लारकाणे जो अमजद अली मीराणी। जीअं त अॼु उन सां इंटरव्यू बेसिस ते व्लॉग थींदो, उहो तव्हांखे सॼो तव्हांजे व्लॉग जे टाइप में करे ॾेखारींदासीं। त हाणे असां शुरू था कयूं अमजद जे तरफ़ रवानगी लाइ। उन जे विच में जेके बि असांजा शौक़ थींदा उहे तव्हां ज़रूरु ॾिसंदा ऐं हीउ व्लॉग तव्हांखे आख़िर ताईं ॾिसणो आहे। हीउ ज़बरदस्त व्लॉग थियण वारो हूंदो। जीअं त डिफरेंट टाइप आहिनि व्लॉग, त हिन खे ज़रूरु ॾिसणु विसाईंदा। त हाणे अमजद कीअं माना ग्रो अप कई पंहिंजी यूट्यूब चैनल ते ऐं सोशल मीडिया ते। अचो तो दोस्तों असां जेको आहे सो वेठा आहियूं होटल जेको आहे सो आहे ताजमहल रेस्टोरेंट। सो असां चांहि जो ऑडर ॾिनो आहे। जॾहिं चांहि अचे त असां जो थोरी कचहरी करे वठूं। की मुंहिंजो दोस्त आहे संदेश, जंहिंते तव्हां जेको आहे सो वीडियो ॾिसी रहिया आहियो न। सो संदेश मुंहिंजो आहे क्लासमेट, 8वीं क्लास खां वठी 12वीं क्लास ताईं 4 साल माना मुंहिंजो क्लासमेट रहियो आहे। ऐं असां पाण कहिड़े स्कूल में पढ़िया आहियूं? पब्लिक स्कूल में पढ़िया आहियूं। नालो स्कूल आहे यादि आहे यादि तोखां माना उहो इम्तिहान पियो वठां। हा किन मूंखां विसरी वियो हूंदो। मां तोखे हाणे विसर जी बीमारी आहे थोरी, हुन हिसाब सां। सो पब्लिक स्कूल में पढ़ियासीं, नादर जे स्कूल में। ऐं लॉकडाउन में इहो सीन थियो। तव्हां हाणे माना यूट्यूब चैनल ऐं फेसबुक ते सोशल मीडिया जे तरफ़ माना कीअं आहियो? तव्हां पढ़ाई पंहिंजी ख़तमु करे ॾी, तव्हां माना अची हिन सोशल मीडिया ते लॻो। हिन में छा ॾिठो आहे? त माना छोकिरियूं घणियूं आहिनि, या वरी फ़ाइदो घणो आहे, या सेलिब्रिटी थियण लाइ अहिड़े तरीक़े सां माना छा माना रीज़न आहिनि? असल में छा आहे जो हिकिड़ो शौक़ु हुयो मूंखे नंढे हूंदे खां। माना मूंखे शौक़ु आहे 2014-13 खां वठी। अच्छा, जॾहिं असां अलीगुल मला सुरासून वारनि खे ॾिसणा हुयासीं। मां तव्हांजो शौक़ु टीवी ते अचण जो आहे न? टीवी ते अचण जो न, माना ओड़ो करण जो। अच्छा, मोबाइल ते ई या स्टेज ते। अच्छा, पोइ लाज़िम न आहे टीवी ते। टीवी बि हिकिड़ी स्क्रीन आहे, टीवी ते विझी सघे थो माण्हू, स्टेज ते विझी सघे थो, मोबाइल ते विझी सघे थो, ठीकु आहे, किथे विझी सघे थो। सो शौक़ु हुयो मूंखे, पैशन बि हुयो। लॉकडाउन जॾहिं थियो त पढ़ाई सभिनी जी डिस्टर्ब थी वई। हर को माना लाइब्रेरियूं बंदि थी वियूं, स्कूल अकेडमियूं कॉलेजूं सभु बंदि थियूं। त मूंखे थियो त माना मां न अहिड़ो कुझु कयां जेको मूंखे शौक़ु हुयो शुरू में। माना कॉमेडी वीडियोज़ या जेको आहे या रोस्टिंग जो जेको आहे सेंस, या सिंगिंग वग़ैरह, ठीकु आहे, या वरी पैरोडी वग़ैरह। सो डबिंग वग़ैरह जीअं या मीम्स वग़ैरह पेज ठाहियो, ग्रुप हूंदो हुयो असांजो सिंध पोस्टिंग, हुन में पोस्टिंग कंदो हुयुमि डबिंग वग़ैरह। सो
ये पेज ठाहियो यूट्यूब चैनल वरी कमु हले थो हाणे थोरी घणी ग्रोथ माना हाणे केतिरी ग्रोथ थी आहे त माना ग्रोथ सुठी थी वई आहे हा न कमु हले थो अञा स्ट्रगलर आहियूं असां अञा महिनत कयूं था अच्छा सही सही सो इन दौरान असांजी चांहि बि अची वई आहे ऐं चांहि पियूं दोस्तो ऐं ॿियो तव्हां अॻिते करणु छा था करणु चाहियो त जीअं माना तव्हां पंहिंजी पढ़ाई अॻिते रखंदव या माना हिते ई ख़तमु कंदव बसि यूट्यूब ताईं बसि महदूद मुंहिंजो शौक़ु मतिलबु आहे त यूट्यूब ते न आहे फ्यूचर एतिरो न आहे सिंधी यूट्यूबर आहे न त अर्निंग वग़ैरह न आहे ठीकु आहे इन दौरान मां छा थो चाहियां त फिल्मिंग कयां मीडिया साइंस में इहो वञा शौक़ु हुयो असांजे मेडिकल जो वक़्तु हुयो हा होशियार हुयासीं साईं उधर में प्रॉब्लम इहे सॉल्व कंदो असां बि न कंहिं कराईंदा हुआसीं होशियार हुयासीं बसि पर जीअं चइबो आहे न वक़्तु चए आम बादशाह हा वक़्तु जी ॻाल्हि आहे न सही सही ईअं बि कंहिं महिल कीअं त कंहिं महिल कीअं सो हीअ सीन उहो थी वियो जो बसि लॉकडाउन बसि माइंड चेंज थी वियो हाणे शौक़ु मुंहिंजो जेको आहे सो न जेको आहे सो आहे मीडिया साइंस जो मीडिया ते हाणे जीअं हाणे आख़िरी माना दफ़ो टेस्ट ॾींदव या मेडिकल जी न इहो टेस्ट सोचो आहे ॾियूं था पोइ जेको थियो आहे त दुखी ॾाढी ॻाल्हि हाणे मेडिकल जी टेस्ट आहे त माना उहो पढ़णो पवंदो आहे न महिनत करणी पवंदी आहे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हाणे साल ॾेढ पढ़ियो ई कोन्हे वॾो मसालो त इहो हूंदो आहे सो ॾींदासीं टेस्ट ॾिजो बि त वरी केरु आहे कहिड़ो सिंधी यूनिवर्सिटी में सिंधी मीडिया साइंस कंदासीं हा न हा न त इकराम आहे मसलो न आहे सो बहरहाल तव्हां बि व्लॉगिंग कयो था असां हे व्लॉगिंग सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैशन जे करे ऐं हॉबी जे करे कयूं था माना जीअं को बि माना इंजॉयमेंट लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजा जेके व्लॉग्स हूंदा आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंजॉयमेंट्स लाइ पर यार असांजे सिंधियुनि जे माण्हू में अहिड़ी बेकार आदत आहे व्लॉग ॾिसंदा आहिनि सब्सक्राइब बि न कंदा आहिनि न वरी शेयर कंदा आहिनि ॿुधायो यार ईअं न कयो सब्सक्राइब कयो यार हाणे सब्सक्राइब कयो सिंधियुनि खे सपोर्ट न कंदव त बेरिया टाउन कीअं तव्हां वठंदव हिनमहिल ताईं इहे जेके बेरा टाउन जे माण्हू बि आहिनि हा मोटनि त हिनखे मोटनि त पोइ हिनखे असां धरणो था कयूं हाणे असां सभु सिंधी यूट्यूबर धरणो हणंदासीं असांखे सब्सक्राइब कयो रोड बंदि कराईंदासीं ॿुधायूं था असांखे सपोर्ट कयो सिंधी यूट्यूब वारनि खे जीअं असां बि अॻिते अचूं हा न हाणे अलाह मालिक हाणे वधीक असां छा था करे सघूं हलो अॼु जो व्लॉग असांजो एतिरो ई हुयो अमजद अली मिराणी सां चांहि बि पीअंदे ऐं पीस असांजी सिंधीअ में पीस चइबी आहे जेके व्लॉग हिते असां पूरो कंदासीं ऐं चांहि बांहि पी वरी वधीक मिलूं था नेक्स्ट व्लॉग में थैंक यू वेरी मच अल्लाह हाफ़िज़ हिते ख़तमु था कयूं त उमेद था कयूं त तव्हांखे हीउ व्लॉग पसंदि आयो हूंदो त लाइक शेयर और कमेंट ऐं सब्सक्राइब करणु विसारींदा ऐं वरी असां वधीक मिलूं था नेक्स्ट व्लॉग में थैंक यू